السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین وطن قاضی میں ولی کار اور یاسر احمد ہم کو اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب, انڈیا वरी अॼु पंजाब जी तरफ़ हिकिड़ो ज़ाहिर पंजाब जी तरफ़ तबाही हले थी पई, पर इंडिया अॼु बि इंफॉर्म कयो आहे त भई हिकिड़ो ॿियो बि रेलवे जेको आहे उहो अचे थो पियो पाकिस्तान हिन में उहे इन ईस्टर्न रिवर्स में. ज़ाहिर आहे इंडिया खे पंजाब खे इशू त आहे, पंजाब हिन वक़्तु बि फेस करे थो, पंजाब जी वठ पकड़ लॻी पई आहे. हालांकि PTI तनक़ीद बि करे थी पई, पर बिलावल साहब तारीफ़ कनि था पिया मरीम नवाज़ शरीफ़ साहिबा जी, त उहो भई सुठो कमु कनि थी पयूं. सिंध में बि जेको आहे औरत CM साहब चवनि था पिया त भई 8 सितंबर इज़ द फाइनल डे, 8 सितंबर ते असां वटि पाणी उरूज ते हूंदो. पोइ मोहम्मद उस्मान वार साहब चवनि था त भई 7 लख मैक्सिमम ताईं अगरि ॻाल्हि वई त. ॾिसो, पाणी ते हीअ जेको क्लाइमेट चेंज आहे, माहौलियाती तब्दीली आहे ऐं ॿोॾनि जो सीज़न आहे, उहे बि ख़ैर माहौलियाती तब्दीली खां पहिरीं बि कुझु साल में ॿोॾूं ईंदियूं हुयूं, माज़ी में बि ईंदियूं रहियूं आहिनि. ख़ुदि इंडिया में तबाही आयल आहे, जेको हुननि जो पंजाब आहे उहो बि, दिल्ली, हीअ सभु इलाइक़ा आहिनि. 577 मिलीमीटर बरसाति कल्ह पाण वटि टियों ॾींहुं गुजरात में थी आहे. सो माहौलियाती तब्दीली त फैक्टर आहे. ऐं पंजाब में हीअ जेका तबाही थी आहे उहो इन करे बि, घणी तबाही इन करे बि थी आहे छाकाणि त हू जेके दरिया हुननि जा हुननि इंक्रोचमेंट कयल हुई, उनजे करे बि वधीक नुक़सानु थियो आहे. लेकिन उहो हुनखां सवाइ बि छाकाणि त हुननि जा जेके हेडवर्क्स ऐं जेके स्ट्रक्चर्स आहिनि उहे एतिरे वॾे पाणी खे मुंहुं ॾियण जे लाइ ठहियल ई कोन्हनि. हू नंढा स्ट्रक्चर्स आहिनि त हुननि खे लामोहला कट ॾियणा पवनि पिया. हींअर बि मुल्तान ते प्रेशर आहे, ॿिया इलाइक़ा हुननि जा ॿुॾी विया आहिनि. 4000+ ॻोठ हुननि जा ॿुॾी विया आहिनि. ज़मीनी लखे एकड़ ज़मीन मुतासिर थी हूंदी. सो ऐं हुते वधीक पाणी अचे पियो. बरसातूं वरी 7 खां 10 सितंबर खां वरी अगथी थियल आहे. कराची में बि थियल आहे, कराची में बि, सॼे मुल्क में ई थियल आहे मुंहिंजे ख़्याल आहे, या सॼे सिंध में थियल आहे? सॼे मुल्क में थियल आहे. सॼे सिंध मुल्क में थियल आहे. हाणे सिंध में हूअं त पाणी हाणे त ख़ुदि CM साहब बि चवनि पिया त असां तयारी कयूं पिया 7 लख खां 9 लख क्यूसेक ताईं, त पाणी जे लाइ असां वटि तयारी हुजे. ठीकु ॻाल्हि आहे, माण्हू वधीक तयारी रखे, हिन में त को बुराई न आहे. लेकिन पाणी अञा ताईं बि एक्सपेक्टेड जेको आहे उहो 6 ± एतिरो 6 लख क्यूसेक जे अॻियां पोयां आहे. मोहम्मद बशमेर साहब जो ख़्याल आहे 7 लख थी सघे थो, चलो. लेकिन ॻाल्हि इहा आहे त 6 लख बि आहे, 5 लख बि आहे, त उहो पाणी गंज हुजे थो अगरि असांजा बंदि कमज़ोर आहिनि. हाणे हुन में उहो ई जेको कल्ह टियों ॾींहुं वाक़ियो थियो त हुतां जेके मज़बूत करण लाइ कमु करे रहिया डंपर ड्राइवर्स ऐं हुननि खे अगवा करे विया हुआ, उहो त बाज़ियाब एज़ यूजुअल पुलिस न कराए सघी, न ई उहो ज़ाहिर हू त ईअं तकड़ में थींदो ई कोन्हे असां वटि. पर जेका हड़ताल कयल हुई ठेकेदारनि ऐं मज़ूरनि, उहो पोइ रेंजर्स वञी उते बीठी आहे ऐं हुनजी ख़ातिरी ते जेको आहे वरी कमु शुरू थियो आहे. पर चवनि था त अगरि न बाज़ियाब कराया 24 कलाक में त हू वापसि हड़ताल ते हलिया वेंदा. हाणे 8 सितंबर ते पाणी अचिणो आहे वधीक. हींअर पाणी गंज आहे सिस्टम में, 2.5 3 3.5 लख क्यूसेक हले पियो. त ॻाल्हि इहा आहे त हाणे अगरि रेंजर्स बीही करे ऐं मज़बूती जो कमु बि, निगरानी हुननि जी छतर छां में थींदी आहे. अगरि असां वटि गाॾियूं बि जेके आहिनि पुलिस ऐं रेंजर्स जे कॉन्वाइज़ में हलंदियूं, न असांजा रोड सेफ आहिनि, न बंदि सेफ आहिनि, त पोइ हीअ छा असीं चऊं था त धाड़ेलनि जो ख़ात्मो थी वियो आहे ऐं हीअ थी वियो आहे, हू थी वियो आहे. हीअ त डायरेक्टली ॾिसो, मूं कल्ह बि जेका ॻाल्हि पई कई त अहिड़े सेंसिटिव मौक़े ते, अहिड़े नाज़ुक मौक़े ते, जॾहिं यकीननि सिंध हुकूमत लाइ वॾो चैलेंज आहे, माण्हुनि में ख़ौफ़ व हिरास आहे बि, हो बि, उन महिल इहो आहे त भई के बंदि, हीअ बंदि न टुटी पए, हू बंदि न टुटी पए. हीअ धाड़ेल अची अगवा करे हुतां हलिया वञनि था. माना पोइ हिन वटि एतिरी त मनमस्ती आहे न, माना हीअ सरकारी रिट खे न सिर्फ़ु क़बूल ई नथा बल्कि चैलेंज कनि था. ऐं उनजे बावजूदि को एक्शन नथो थिए. ऐं असां जेको आहे पोइ हाणे अचो वरी रेंजर्स पोइ हर हंधि, हाणे सुभाणे किथे ॿिए हंधि कुझु ख़ुदा न ख़ासिता कार्रवाई थींदी, पोइ रेंजर्स खणी उते बीहारे छॾियो. ऐं अगरि हर हंधि वञी रेंजर्स बीह रहे थी त पुलिस, कशमोर पुलिस खे फ़ारिग कयो, या जिथे जिथे पुलिस आहे पोइ उते फ़ारिग करे वठो उन्हनि खे. हीअ त ज़ाहिर रेंजर्स जी बि त एक्सपेंसिस आहिनि न सर. कंहिं बि सिक्योरिटी फोर्स खे तव्हां ऑपरेट कंदव, हुनजा हिकिड़ा एक्सपेंस आहिनि न. पुलिस जो बि हिकिड़ो एक्सपेंस आहे. भरे त सिंध जी माण्हू टैक्सिस जे सूरत में पिया न, त पोइ पुलिस कहिड़े कम जी आहे. पर नेवरदलेस हाणे उहो त जेको थिए थो, असां वटि वॾी बदकिस्मती आहे हिन मामले में. लेकिन बहरहाल होपफुली ही बरसातूं अला ख़ैर करे.
हाणे जीअं वरी ॾिॼारीनि था असां वटि अक्सर इहो थिए थो त जेको महकमा मौसमियात वारनि जी अॻु थी हूंदी आहे उहो थींदो कोन्हे यस ऐं जॾहिं न ॿुधाईंदा आहिनि त घणो थी वेंदो आहे जी लेकिन कहिड़ी ख़बर हा। हिन दफ़े थी पए त हाणे उन लाइ कराची ऐं शहरनि में बि हाणे चवनि था अर्बन फ्लडिंग हाणे अगरि ख़ुदा न ख़ासिता हिते को वॾे मतिलबु बसि हाणे छा चऊं जी हा। गुजरात में 577 मिलीमीटर तमामु वॾी आहे। तमामु वॾी बरसाति जी हा, तमामु वॾी बरसाति आहे। त हाणे आउं इहो नथो चाहियां हेतिरी जी त ज़ाहिर कराची या किथे बि तयारी थी नथी सघे लेकिन बहरहाल यकीनन शहरी इंतिज़ामियाऊं बि जेके आहिनि एक्टिव हूंदियूं। कॉलर संग असलम भट्टी कराची मां। जी भट्टी साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम काजी साहब, मूंखे सुवाल तव्हां करिणो हो त अॼुकल्ह असांजो मुल्क सॼो NWFP खां वठी सिंध ताईं ऐं बलूचिस्तान ताईं पोड में ॿुॾियल आहे ऐं पॉलिटिकली असांजा जेके बि सोशल कॉन्टेक्ट्स आहिनि उहे बि इलाही ख़राबु आहिनि। इकोनॉमिकल असां मुल्क हेठि पियो वञे ऐं ॾिसिजे त मार धाड़ हले पई NWF में बि बलूचिस्तान टोटल क्योस में आहे। उते अॼु बि इंटरनेट सॼो महीने खां बंदि पियो आहे ऐं मूंखे इन ते इलाही ख़ुशी पई थी ऐं तव्हांखे मुबारकबाद ॾियां थो त कराची स्टॉक एक्सचेंज असांजो ऑल टाइम हाई जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां हाईएस्ट टच कयो अथई। इहो छा आहे? तव्हां इहो असांखे त ॿुधायो त इन्हनि में कहिड़ी शइ आहे? कराची जो हालत ख़राबु आहे ऐं स्टॉक एक्सचेंज जो न हाईएस्ट टच पियो करे। थैंक यू। ठीकु सही सही आहे भट्टी साहिबु। हाणे छा आउं हिन ते एक्सपर्ट न आहियां पर आउं जेका पंहिंजी नाक़स अकल आहे आउं तव्हांखे गुज़ारिश कयां। स्टॉक एक्सचेंज ज़ाहिर मुल्की हालात जो हुनजो असरु पवंदो आहे लेकिन ज़ाहिरी तरह मिसाल किथे बरसाति थी पई त स्टॉक एक्सचेंज क्रैश न थी वेंदी। ॿोॾि अचे पई, ॿोॾि सां पोइ सिर्फ़ु इहो थींदो आहे त कहिड़ी अगरि फसलूं मुतासिर थियनि पियूं त कहिड़ी इंडस्ट्रीज़ हिकिड़ी ॿिनि इंडस्ट्रीज़ जा कंपनीज़ जा स्टॉक्स हेठि मथे थींदा, फर्टिलाइज़र जा हेठि मथे थींदा आहिनि, क्रैश न करे वेंदी आहे। हीअ जेको स्टॉक जो वधण ऐं घटिजणु आहे हीअ दुनिया में त ॾिठो वेंदो आहे त जेको मैक्रो लेवल ते शयूं थियनि पियूं त उहो छा आहिनि मुल्क जी इकनॉमिक आउटलुक छा आहे, पॉज़िटिव आउटलुक आहे या नेगेटिव आहे। हाणे उहो वरी हिकिड़ी ॾिघी ॻाल्हि आहे। हाणे मूंखे सम्झ तव्हां मूंखे इहो ॿुधायो न भट्टी साहिबु, तव्हां त स्टॉक एक्सचेंज लाइ परेशान, मूंखे ॿुधायो त हीअ इंट्रस्ट रेट जेको किराइनि था जेको बैंकनि जो मुनाफ़े वारो जेको आहे इहो त डायरेक्टली मशरूत आहे महांगाई सां। ही रोज़ असांखे अची चवनि था त महांगाई घटि पई थिए। तव्हां ॿुधायो महांगाई घटि पई थिए छा? जेके हेठि ग्राउंड रियालिटीज़ आहिनि, ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि, छा हू जेके अंग अखर सरकार ॾिए थी हुन सां भेट कनि था? त ही हिकिड़ी नंबर गेम आहे ऐं पोइ थोरी घणी सटेबाज़ी आहे। लेकिन डेफिनेटली असांजी काफ़ी इंडस्ट्रीज़ स्टील आहे, सीमेंट आहे, इन्हनि जी ग्रोथ थिए पई, छो पई थिए? हाणे इहो वरी इलाही ख़ुश्क मौज़ू आहे। मुंहिंजो सब्जेक्ट बि एज सच न आहे, मूं करे स्टॉक में कोन रहियो आहियां। लेकिन मोटी ॻाल्हि मूं तव्हांखे ॿुधाई त जेके अंग अखर ॿुधाइनि था सरकार, पर इहो ई दुनिया में चयो वञे थो त जॾहिं ज़मीनी हक़ीक़तुनि सां ही जेके अंग अखर सरकार ॿुधाईंदी आहे जॾहिं हू भेट या मैच न कंदा आहिनि त इन खे ई चइबो आहे त हीअ बबल आहे। जी हा, पोइ इहो फाटंदो आहे, पोइ हीअ केॾी महिल फुकड़ो फाटंदो आहे। जी हा, जी सो उमेदु कजे त न स्टॉक असांजी ठीकु हले पई, ईअं हलंदी रहे। बाक़ी दुनिया लाइ त हाणे समूरा दुनिया जा एक्सपर्ट्स जेके आहिनि उहो चवनि था त ईंदड़ साल हिकिड़ी रिसेशन अचणी आहे, दुनिया में हिकिड़ो क्राइसिस अचिणो आहे, वरी माशी बहरान 2008 ई माज़ी वांगुरु हिकिड़ो रिसेशन अचिणो आहे। ॾिसो छा थो थिए। जंग बि ज़ाहिर आहे हिन वक़्तु जेका आहे उहा घणे भाङे इन ई क़िस्म जी आहे न, त इकोनॉमिक वॉर्स आहिनि, हाणे त को फिज़िकल वॉर्स आहिनि कोन एतिरियूं घणियूं। कॉलर ज़ीशान बलोच कराची मां। जी बलोच साहब छा चवणु चाहींदा? सर हिकिड़ो अर्ज़ु आहे सर, जेका मेरान हाईवे आहे जेका फ्रीगेट वारी जेका खैरपुर खां जेका आहे शहीद बेनज़ीराबाद तरफ़ वञे थी, राणीपुर खां उतां निकिरे थो, उते सिंध हुकूमत सिंध हाईकोर्ट तरफ़ां जेका आहे पाबंदी लॻल आहे हैवी ट्रैफ़िक ते। उनजे बावजूदि जेका आहे हैवी ट्रैफ़िक जी आमद और रफ़्त जारी आहे, जंहिं सबबु हादसा सर रोज़ जा मामूल बणियल आहिनि। मतिलबु मुकमल हिकमत अमली जोड़ी करे हिनखे ट्रैफ़िक खे बंदि नथो करायो वञे, हिन जा सबबु छा थी सघंदो आहे सर? जी हा, हीअ जेको बहराइण हाईवे आहे जेको शायदि नवाबशाह जे हितां खैरपुर खां ई आहे,
हिते काफ़ी माण्हू मूंखे बि चयो आहे त उते शायदि सिंगल रोड आहे पर हुते हैवी ट्रैफ़िक ममनू आहे, पर ॾाढे जो लठ आहे मतिलबु। टोल बचाइण लाइ परियां फिरंदा न वरी पोइ न टोल त हुन ते बि लॻल आहिनि, ट्रैफिक टोल बि आहे न अच्छा हिन रोड इहे ते। टोल बि मुख़्तलिफ़ जॻहनि ते नंढा वॾा लॻल आहिनि। हाणे ख़ुदा ख़बर हीअ सरकारी आहिनि या गैर सरकारी आहिनि। अगरि गैर सरकारी आहिनि त हीअ पैसा किथे जमा कराइनि था? इहे बसि उन इलाइक़े जे चङे मुड़ुस वटि वेंदा आहिनि। चङो मुड़ुसु हा, वटि, घणे माना भाङे को सरकारी खाते में न वेंदा आहिनि। घणे भाङे घणे नंढनि नंढनि ॻोठनि में जेके लॻल आहिनि। त इहो ऐलान त कनि त हीअ असांजो निजी आहिनि, हीअ सरकारी आहिनि, लिखी छॾी न मथे बोतार जो नालो, फोटो हणी छॾींदे हे साईं जे लाइ टोल टैक्स आहे। ख़ैर, सो हीअ जेको रोड आहे सही, हिन ते वाक़ई में तमामु घणा हादसा थियनि था, कई इंसाननि जी जानियूं हली वञनि थियूं। महिरबानी थिए त हिते अगरि पाबंदी आहे त हुन पाबंदी खे भला छा 4 पुलिस वारा ई बीहारणा आहिनि, ये समझ इनमें कहिड़ो वॾो मसइलो आहे। पर शायदि पुलिस वारनि जी वरी हो थी वेंदी वरी न के शायदि चवनि था त को असर रसूख़ हूंदो आहे, पोइ हीअ थींदो आहे, हू थींदो आहे, कंहिंजी ट्रांसपोर्ट आहे, इहो बि इहो वरो मैटर करे थी। बहरहाल ॾिसणु खपे, इन माण्हुनि जी हयातियुनि खां वधीक न आहे इहो। कॉलर मोहम्मद अशफाक कराची में। जी अशफाक साहब, क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। सर मैं कराची से मोहम्मद अशफाक बात कर रहा हूँ। सर ये आपको IBPSC GST की मुख्तलिफ शिकायत मिली होंगी, इस हवाले से मैं बताना चाहता हूँ कि कराची के साथ तो बहुत नाइंसाफ़ी की गई है, मगर हमने मुख्तलिफ प्लेटफॉर्म पे जो है आवाज़ उठाई है, हमारी कोई भी नहीं सुन रहा जी। और नाइंसाफ़ी तो ये है कि एक ऑफिसर है जो पर्सनल हो चुका है हमारे साथ, खुसूसन कराची ईस्ट के साथ। तो मैं तो आपसे यही रिक्वेस्ट करूंगा, काजी साहब ने हमारी फेवर में बहुत सारी बातें की, मैं बोल रहा हूँ कि सरदार शाह साहब को कराची ईस्ट के बारे में स्पेशल रिक्वेस्ट की जाए। शुक्रिया सर, थैंक यू फॉर टाइम। एजुकेशन डिपार्टमेंट ये IBS अखर वाली कुछ बात कर रहे हैं शायद अशफाक साहब जी, इस पर अक्सर गुफ्तगू होती है। अगर आप थोड़ा वजाहत कर पाते हैं कि क्यों खुसूसन कराची और कराची ईस्ट के साथ क्या ज़्यादती हो रही है। ये तो काफ़ी नौजवान जो हैं, जो उम्मीदवार, वो इस पर मार्च वगैरह भी कर रहे हैं, इस्लामाबाद की तरफ शायद जा रहे हैं मार्च करने के लिए। तो ईस्ट का क्या कोई अलग से मामला है या ये उसी मामले की एक तसलसल है, कड़ी है? लेकिन बहरहाल जो भी आपके मसाइल हैं, एजुकेशन सेक्रेटरी साहब, मिनिस्टर साहब से गुजारिश ही की जा सकती है कि आपके मसाइल की तरफ ज़रा तवज्जो दें। बाक़ी त असांजी ॻाल्हि हुई त हैवी ट्रैफिक आहे। सभु जेका भट्टी साहब बि ॻाल्हि कई, न अगरि नंढड़ी ॻाल्हि हुई, साईं बि ॻाल्हि कई, जेका बलूचिस्तान में हिकिड़ो हालात ख़राब आहिनि। अख्तर मैंगल साहब जी रैली ते धमाको थियो, वरी उन्हनि ते अटैक बि थियण जी कोशिशि थी बाद में, पर सिग्नल बि बंदि लॻा पिया आहिनि। हीअ बलूचिस्तान जी सिचुएशन काफ़ी अञा ताईं, हालांकि कोर्ट्स जा ऑर्डर अची विया, सभु कुझु थी वियो, पर अञा ताईं ब्लैकआउट आहे, अञा ताईं धमाका बि थियनि था पिया। इट्स बिज़नेस एज यूजुअल। यस, इट्स ॾाढी हिकिड़ी तकलीफ़दा ऐं मुंझाईंदड़ सूरत हाल आहे। मतिलबु कि बलूचिस्तान जो आख़िर नेठि करिणो छा आहे। एग्ज़ैक्टली। छाकाणि त हीअ जेको स्टेटस को मेंटेन थियल आहे त बसि ईअं ई हलंदो, त ईअं केतिरो अरसो अञा हलाइबो। हाणे ॻाल्हि खे मुंहिंजे ख़्याल में 15-20 साल त बलूचिस्तान सां त पाकिस्तान ठहण खां पोइ शुरू थी विया मामला, लेकिन हीअ मुशर्रफ साहब जे ज़माने खां हिकिड़ो मुसलसल हिकिड़ी मुतवातिर शइ हले पई। पर सोल्यूशन छा आहे? पर सोल्यूशन इहो आहे त ऑपरेशन थींदा, पोइ हू हुतां टेररिज़म थींदो, पोइ त पर माण्हू त विच में शदीद परेशान आहिनि, हाणे त शदीद तकलीफ़ में आहिनि। हाणे त धमाकनि जो इल्ज़ाम बि जेको आहे उहो पार्टियुनि जे मथां। हाँ, मतलब हाणे ज़ाहिर हाणे अख्तर मैंगल आहे या महारंग आहे, या इहे कुझु हुते जेके वॉइसिस आहिनि जेके अञा बि फेडरेशन या पॉलिटिक्स, पीसफुल पॉलिटिक्स जी ॻाल्हि पिया कनि, हिननि खे बि अगरि स्पेस न पियो ॾिनो वञे। ज़ाहिर हिकिड़े पासे दहशतगर्द आहिनि, ॿिए पासे रियासती पॉलिसीज़ आहिनि, पर इहो ई तव्हां ॾिसो KP में थिए पियो। पोइ हीअ जेके असां वटि कुदरती आफ़तूं आहिनि, ॿोॾ आहिनि, हीअ शयूं आहिनि, उते पंहिंजी जाइ ते आहिनि, पर अदरवाइज़ बि हिकिड़ी ॾाढी कंफ्यूज़ स्टेट नज़र अचे थी। कॾहिं कहिड़ी ॻाल्हि थिए पई, सोसाइटी में हिकिड़ी पैनिक आहे, को इकनॉमिक एक्टिविटी थिए कोन पई। असीं MOU कॾहिं चाइना सां साइन था करे वठूं, कॾहिं सऊदी अरब सां, कॾहिं UAE सां, पोइ चवनि था असांखे $30 बिलियन मिलंदा, पोइ $40 बिलियन मिलंदा, तेल निकिरी थो अचे, पोइ वरी तेल निकिरी अचे थो। हिकिड़ी
असांखे ख़ुशि करणु ऐं असां में हिकिड़ी उमेदु विझण लाइ त इहे ख़बरूं अचनि थियूं, बट ग्राउंड ते कुझु नज़र नथो अचे। पोइ ही जेके मसाइल आहिनि मतिलबु गवर्नेंस जा इशूज़ बि त माण्हुनि खे, यानी उहे ई मसाइल में वरितल माण्हुनि सां जॾहिं गवर्नेंस जो मसइलो आहे, किथे पुलिस तंग पई करे, किथे अस्पताल में इलाज न आहे, किथे करप्शन आहे, आख़िर इहे सभु शयूं किथे लीड कंदियूं? अब्दुल हकीम कंवर टिकराटुआ जी। कंवर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम अली काज़ी साहब खे असांजो सलाम आहे। असांखे अली काज़ी साहब खां इहो सवाल आहे जो अलीमा ख़ान ते जे अंदर सां हमिलो थियो, उन्हनि खे जे माइन हमलो कयो उनखे पुलिस ते पंहिंजी प्रोटेक्शन में भॼायो, माना गिरफ़्तार करे उनखां पुछे त बसि छो थी हणंदा हुआ, माना इहो आहे पंहिंजो सिस्टम त पुलिस ॿधण जे उन्हनि खे भॼी रहियो तव्हां खां। ॿियो असांजो इहो सुवालु आहे त जॾहिं सिस्टम सॼो ई बनबुर आहे, को आवाम जी का हिमायती कोन्हे उनखे, पोइ छो बोर्ड मुसाफ़िरनि जी मदद कंदो? जाली फोटू, जाली कैपूं, जाली कम सॼा हलनि पिया, आवाम खे पियो लुटिजे फुरिजे। अटो 4000 ते पुॻो आहे, 2000 तां वठी सही में हेड़ी बोर्ड में आवाम खे रिलीफ ॾियणु खपे न, त 4000 ते अटो पुॼायो आहे की हर शइ गिहु केतिरो महांगो थी वियो आहे, खंडु केतिरी महांगी थी आहे, लिखा हिसाब ठीकु सही सही आहे। जेको अलीमा ख़ान साहिब सां ज़ाहिर आहे इहो त क़ाबिल मज़म्मत शइ आहे, कंहिंसां बि थिए ग़लति आहे। हाणे हिन में आऊं त इहो बि नथो कयां त न सी ख़ातून सां न थियणु खपे, मर्द सां भले करे वठो, छा मतिलबु हिकिड़ो तव्हां हुन सां डिसएग्री कयो था, तव्हां हुनखे ॿुधो न, तव्हां हुते वञो न, तव्हां हुते तनक़ीद कयो, ठीकु आहे, इख़्तिलाफ़ रखणु त हर कंहिंजो हक़ु आहे, पर हाणे इहो को नेवर एंडिंग आहे। हाणे चइजे सही कल्चर कंहिंजो आहे, ही PTI जो कल्चर आहे, हू नवाज़ लीग वारा तलाल चौधरी चए पियो, या कल्चर वल्चर त हाणे अलाए कॾहिं जो आहे, इहो हाणे ॻाल्हि अलाए किथे वञी बीहंदी। पर सोसाइटी में पॉलिटिकल वर्कर्स में एटलीस्ट ज़ाहिर जेको अची बेदा हणे पई माई जंहिं हिट कयो आहे, ज़ाहिर कंहिं न कंहिंजी वर्कर हूंदी न, त मतिलबु पोइ एॾी अगरि कावड़ थी माई तव्हां विया छो हुते, मतिलबु जंहिं माई ख़ातून हयो आहे हुनखे, उहो बि ख़ातून ई चवनि था हुई, 2 ख़वातीन हुयूं, त मतिलबु इहो बैड टेस्ट, हिन सां कुझु हासिलु नथो थिए। हिन सां बहितर हू अलीमा ख़ान ऐं हुननि जी लाइ तव्हां हमदर्दियूं वधायो था। न उते ई बीह रही अलीमा ख़ान साहिबा जी, ख़ैर आहे मुंहिंजी इज़त कोन घटिजी आहे, तव्हां शुरू कयो प्रेस कॉन्फ्रेंस, हुन चयो तव्हां शुरू कयो प्रेस कॉन्फ्रेंस। सभु अॻे पंहिंजी ॻाल्हि हले पई, इहा जेका सिचुएशन आहे हिन वक़्तु सॼी जेका सूरत हाल आहे उन में ज़ाहिर आहे पोइ इहो NFC वारी ॻाल्हि ॾुखी त साबित थींदी न, अगरि जे NFC जो इजलास थिए थो कुझु हेठि मथे, इहे ज़हन में आहे। डॉक्टर कैसर बंगाली ट्वीट कयो पियो त मूंखे कॾहिं ज़िंदगी में चई तमगो न मिलियो आहे, पर मां कोई 23-24 दफ़ा उहिदनि तां हटाए वियो आहियां, हाणे रिसेंटली मूंखे बेनज़ीर इनकम सपोर्ट तां बि हटाए छॾियो, छो जो हुनजो वरी ॻाल्हियूं हलनि थी पियूं त सूबनि जे मथां ॾियणो आहे, चई मूंखे हुन तां बि हटाए छॾियो अथऊं, मां NFC जो बलोचिस्तानी मेंबर हुउमि, उहो बि न आहे रहियो हाणे। हा, पर ईअं थींदो आस्ते आस्ते, अहिड़ा माण्हू त ईअं ई पोइ आख़िर में हिकिड़े पासे थी ईंदा आहिनि। ऐं तव्हां ॾिसो सोसाइटी बि अहिड़े माण्हुनि खे पोइ क़दुरु नथी करे, हुकूमतूं त नथियूं कनि, पर को ईअं न आहे त कैसर बंगाली लाइ को बसि माण्हू अड़े यार चङो माण्हू हो, बसि एतिरी ॻाल्हि करे पाण बि अॻिते ॻाल्हि करे ॿियो मौज़ू ॿुधायो ऐं आई गई थी वई ॻाल्हि। सो थियणु खपे। हीअ ॾिसो, अगरि सोसाइटी न बीहंदी अहिड़े माण्हुनि सां त बसि पोइ माण्हू अहिड़ा माण्हू बि ख़ैर कंहिंजे कंहिंखे ख़ुशि करण लाइ कोन बीहंदा आहिनि, उते पंहिंजी ज़मीर मूजिबि बीहंदा आहिनि, लेकिन अफ़सोस थियो। कॉलर फ़क़ीर नवाज़ अली हमदानी पंगरियो मां जी। हमदानी साहब छा चवणु चाहींदा? हा सर, असां ॻाल्हाइणो हो त हीउ जेको अटे जो बोरान हींअर तक़रीबन 1000 खां 1400 ताईं अटो जेको वधी हलियो आहे, हालांकि कणिक तव्हां कंहिंखे ख़बर आहे त 2200 ते ख़रीद कई वई, त हींअर पूरी तबिको जेको आम माण्हू हाणे हू वीचारो हींअर केॾां वञे, जेको हीअ अचानक अटे जो रेट वधी वियो हलियो, उन जे हवाले सां। अटे जो बुरान साईं चवनि था थियो आहे। हा साईं, इहे सभु वधंदा न, जॾहिं कणिक जो रेट वधे पियो, कंहिंजो फ़ाइदो कंहिंजो नुक़सानु आहे। पंजाब में हीउ जेको क्राइसिस थियो आहे उन सां बाक़ी जंहिं वटि कणिक पई आहे उनखे फ़ाइदो थिए पियो, पर हाणे फ़ाइदो थिए पियो त पोइ उन सां ज़ख़ीरा अंदोज़ी वधंदी, ज़ख़ीरा अंदोज़ी वधंदी त ज़ाहिर लामवाला आख़िर में जेको अटो ख़रीद कनि था आम माण्हू, उहो मुतासिर थींदा। ये तो पूरी विशेष सर्किल आहे, पर तव्हां ॾिसो त कुझु बि कोन थींदो। रोज़ ख़बरूं हलनि थियूं, कराची में महांगो तरीन अटो विकामो,
को फ़र्क़ु नथो पए। को फ़र्क़ु पोइ हिकिड़ी मीटिंग कमिश्नर कंदो इन्हनि जा फ्लावर मिल्स वारनि सां, हू चवंदासीं असीं छा कयूं, कणिक ॿाहिरि महांगी बि मिले। सो हिकिड़ी मूं कल्ह बि इन ते काफ़ी गुज़ारिश कई त हिकिड़ी मार्केट रेगुलेशन थींदी आहे। को मार्केट खे रेगुलेट करण जी फोर्सिस त आहिनि कोन कि उहो ॾिसनि त दुकानदार छा पियो करे, सप्लायर छा पियो करे, फैक्ट्रीज़ छा पियूं कनि, कुझु आहे ई कोन। बसि जंहिंखे जिथां मर्ज़ी हले पई उतां हुकम करे पियो। अच्छा, तव्हांजी ॻाल्हि पहिरियां बि थी त कुझु जॾहिं इहा मरी जी मुलाक़ात थी उन खां पोइ घणियूं कॉन्स्पिरसीज़ थियूं, घणियूं ॻाल्हियूं थियूं। राणा सना साहिब खां सवाल थियो, राणा सना साहिब चयो त भई न डन थी वियो आहे अर्शे जेको आहे। पोइ उहो ई सवाल वरी ख्वाजा आसिफ़ साहिब खां बि थियो। ख्वाजा आसिफ़ साहिब चवनि था त भई ज़रूरत कहिड़ी इन्हनि ॻाल्हियुनि करण जी, इन्हनि ॻाल्हियुनि करण जी का ज़रूरत ई न हुई, ऐं इन करे इन ॻाल्हियुनि ते का बहस मुबाहिसो ई न थियो आहे इहे। ऐं जॾहिं सवाल थियो राणा सना खां त छा नवाज़ शरीफ़ साहिब ख़ुशि आहिनि, वोट को इज़्ज़त दो भूल चुके हैं, तो ख्वाजा आसिफ़ साहब ख्वाजा आसिफ़ साहब का जो सवाल था, ख्वाजा आसिफ़ साहब चलता था जी बिल्कुल वो बहुत खुश हैं, वो अब आगे का सोचना चाहते हैं, वो अब ये वोट को इज़्ज़त दो की बात अब 5 साल बाद आएगी। ख्वाजा आसिफ़ चयो आहे? ख्वाजा आसिफ़ चयो। शाबाश है, शाबाश। ये तो सफ़ा मतलब कसम खड़ी निकतो है, सब सच के सिवा कुछ नहीं कहूँगा। यानी पंहिंजे लीडर लाइ पाण चए पियो त ई रुगो वोट को इज़्ज़त दो वारी ॻाल्हि नवाज़ शरीफ़ जेको आहे उहो छा सिर्फ़ु इलेक्शन में वोट वठण लाइ कंदो आहे छा? बस चए तो वो अगले इलेक्शन की हाणे इलेक्शन कमाल थी वियो। ॻाल्हि त सही आहे, बात तो सच है, मगर बात है रसूल। यानी मतलब कमाल। ख्वाजा आसिफ़ साहब ने अपने लीडर की पजीराई की, लेकिन कमाल थी वियो। तबसरो करण जी ज़रूरत ई न आहे। मतलब असांजा यानी नवाज़ लीग जा सरबराह जेके आहिनि, नवाज़ शरीफ़ साहब, ये यानी इहो जेको वोट को इज़्ज़त दो नारो हो सिर्फ़ु वोट वठण लाइ हूंदो आहे। साईं चवनि था ख़ुशि हाणे माना 5 सालनि खां पोइ ख़ुशि त हूंदा, ख़ुशि तो ज़रूरु होंगे, छाकाणि त भाउ प्राइम मिनिस्टर अथसि, धीउ चीफ मिनिस्टर अथसि, ऐं हाइब्रिड सिस्टम आहे, हर कोई पेज ते आहे। पर मियाँ साहब खे ख़ुशि रखणु डिघो अरसो बि एतिरो सवलो न हूंदो आहे। कॉलर असांखे मुबारक सोलंगी सजावल मां। जी सोलंगी साहब छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम साईं। सर असांखे इहो इन हवाले सां पुछा करणी आहे त केतिरी तवका आहे कोटड़ी डाउन स्ट्रीम में ऐं दौलत दरिया खान पुल खां केतिरी तवका आहे पाणी क्रॉस करे सघे थो, उन सां केतिरो कचो ॿुॾी सघे थो दौलत दरिया खान जे आसपास जो, ऐं जेके एनडीए में जा अंग अखर आहिनि उहे मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि हर रोज़ उन हिसाब सां कुझु। ठीकु साईं। जुड़ेजो साहब सोलंगी साहब। सोलंगी साहब एग्ज़ैक्ट अंग अखर त केर बि नथो ॾेई सघे। अञा सिंध में वॾो रेलो न आयो आहे। बाक़ी जेको हींअर गुड्डू ते टच करे थो, सखर ते करे थो, उहो हर बुलेटिन में टाइम न्यूज़ ते अचे पियो, उहो तव्हां ॾिसी सघो था। ज़ाहिर आहे अगरि मिसाल 3.5 लाख क्यूसेक हींअर सखर ते आहे त ज़ाहिर सजावल में दुला दरिया खान वारे पुल ताईं ईंदे ईंदे 2.5 कोन रहंदो, इहो घटिजी वेंदो। हाणे उहो पोइ तव्हां हिसाबु करे वठो त केतिरो कचो ॿुॾंदो केतिरो न ॿुॾंदो, उहो आउं नथो ॿुधाए सघां। ऐं जेको मैक्सिमम वॾो रेलो हाणे हुनजा मुख़्तलिफ़ सबब आहिनि। कंहिं वक़्तु चयो वियो त 4 तारीख़ ते इहो रेलो गुड्डू पहुचंदो, हाणे चवनि था त 8 तारीख़ ते पहुचंदो। त 8 ते ॾिसी वठिजो। हींअर ताईं जेके माण्हू आहिनि उनजो ख़्यालु आहे त 6 लख प्लस क्यूसेक हूंदो, 6 साढा 6 पौणा 6 ईअं किथे पाणी हूंदो। उहो बि अगरि गुड्डू तां 6.5 लख निकिरंदो त तव्हां ज़ाहिर आहे यकीननि ओतिरो पाणी त कोन पहुचंदो तव्हां वटि सजावल में। मूंखे अंदाज़ो कोन्हे केतिरो विच में कीअं थींदो। कैनाल्स में पाणी इरीगेशन छॾे कोन पई, लिहाज़ा काफ़ी एवोपरेट बि एतिरो न थींदो, वेस्ट घटि थींदो, छाकाणि त अॻु में ई दरिया में पाणी आहे। इहो आउं नथो तव्हांखे ॿुधाए सघां त केतिरो कचो ॿुॾंदो, पर कचो त ॿुॾंदो आहे। हाणे मूंखे ख़बर न आहे केतिरे कचे जी तव्हां ॻाल्हि पिया कयो। कॉलर असांखे रियाज़ हुसैन मक्सी शिदात कोट मां। जी मक्सी साहब छा चवणु चाहींदा? असांजो सलाम क़बूल पए। सर हिकिड़ो सुवाल हो असांजो, जॾहिं हारी आबादगारनि वटि जॾहिं कणिक 2000 खां 2200 रुपया जॾहिं हारी ग़रीबनि खां निकिरी वञी, जॾहिं वापारियुनि वटि कणिक जो वञे थो त 4000 खां 4400 रुपया उहे वेकिरो कनि था। ऐं हिकु पासे बोडा ऐं ॿिए पासे जॾहिं महांगाई जेको जेको जिन बोतल मां निकिरी आहे, इहो असां अहिड़ी हिसाब सां असांजो सुवाल आहे। सर असांजो आवाज़ु बणिजे। ठीकु आहे साईं, ठीकु आहे। हा साईं, हाणे ॾिसो न, हू त वापारी तव्हां खां अगरि कणिक 2200 में खणी वियो आहे या 2000 में खणी वियो आहे, ऐं अगरि हुन वटि होल्डिंग पावर हो, हाणे हू फ्लावर मिल्स खे अगरि अॼु 4000 रुपए में या 3800 में ॾिए पियो, हाणे तव्हांजी ज़ाहिर ई त हिकिड़ो
कारोबार जो हू आहे उसूल आहे, पर अगरि हू हिनखे होर्डिंग कयल अथसि यानी ज़ख़ीरा अंदोज़ी कयल अथसि त पोइ वापारी त न थियो, ज़ख़ीरा अंदोज़ थियो। लेकिन इहा बदकिस्मती आहे ऐं ज़ाहिर नंढो आबादगार रोके ई नथो सघे कणिक, एतिरो इंतज़ारु करे त यार रेट वधंदो आख़िर में उहो मूंखे त माण्हुनि चयो माण्हुनि 1800 में बि मण में बि विकी आहे कणिक। सो उन्हनि खे वीचारनि खे नुक़सानु थी वञे थो, पोइ हीअ जेके तव्हां मिडलमैन चओ, वापारी चओ, इन्हनि खे फ़ाइदो थी वञे थो। ॾिसो न, फ्लावर मिल्स वारा जेका बि फैक्ट्री हुजे थी उनजो त कमु सिधो आहे, हू हिकिड़े पासे 100 रुपए जी शइ वठे थो, उन ते पंहिंजो ख़र्चु लॻाए थो, उन ते पंहिंजो मुनाफ़ो रखे थो ऐं 100, 150 में हू विकिणी छॾे थो। हुनजे नुक़सानु थियण जो ख़दशो नथो हुजे। फ्लावर मिल जी चक्की आहे या अटे जी चक्की या अटे जी मिल आहे, आबादगार खे त ख़बर ई कोन्हे जेॾी महिल लॻाए पियो त भई हेतिरो ख़र्चु एकड़ ते कयां पियो, अवल त पहिरीं त उनखे इहा पक न आहे त केतिरी कणिक लहंदी या उपत फसल केतिरी लहंदी, चांवर लॻाए सघे थो बसि, पोइ मोटो मोटो अंदाज़ लॻाए हीअ ॿिज सही आहे, हीअ आहे, पोइ ख़ुदा ख़ैर करे बरसातूं न थी पवनि, पाणी न खुटी पए या ज़्यादा न अचे या ॿोॾ न अची वञे, पोइ इहे सॼी मंज़िलूं तइ करे जॾहिं हू विकिणणु वञे थो, चए थो ओ मार्केट जो रेट किरी पियो। सो उन वीचारे सां असुलु इन जो विक्टिम जेको आहे, जी हा, पोइ कुदरत खे त केरु कुझु नथो करे सघे, लेकिन मार्केट खे रेगुलेट त सरकार करे सघे थी। फैसिलिटी ज़ाहिर आहे, इवेंचुअली फैसिलिटेशन इहा ई हूंदी आहे। कॉलोनी सां गुलाम हुसैन चांड बदीन मां, जी चांड साहब छा चवणु चाहींदा? सर आऊं काज़ी साहब खे हक़ीक़त गुज़ार कयां थो त अली हसन नुमाइंदो BBC जो कुझु वक़्त में पोइ पंहिंजी अख़बार में बि लिखंदो रहे थो कालम। सो उन सर लिखियो त सरदार अताला मैंगल जे तॾे ते थियण वियो हो ताज़ियत करणु, जॾहिं सरदार अताला मैंगल गुज़ारे वियो हो त उनखां पोइ हू ॿाहिराड़ियुनि में निकिरी वियो। ॿुधो सर, त उते जेको सो ॿाहिराड़ियुनि जो माण्हू उन सरदारनि खां शिकायतूं कनि पियूं, जेके सरदार हींअर हुकूमत जे ख़िलाफ़ु दावूं कनि था त अदा हे असांजा हिते जेको संगमरमर या ॿी मदना निकिरे थी, सरदार साहिबु खणी था वञनि, असांखे सोलर जो ट्यूबवेल 5 लख में लॻी मिले थो सब्सिडी ते, त उहे असां कोन्हनि को। पोइ अली हसन चयो त मां उहो नाश्तो उन सरदार जीअं वटि महिमान हुअसि, उनजो मूं नाश्तो रोल ॾिठो त 5 लख जो नाश्तो हो। त सरदार जेको हुकूमत जे ख़िलाफ़ु दावूं कनि था, पर सरदार पाण जे हेठि जेको माण्हू आहिनि उन्हनि सां त घटि कोन था कनि न। जीअं कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ी माई खे सो फतवा ॾेई सरदार हिकिड़े बलोचिस्तान में माई मर्द खे गोलियूं हुयूं, पोइ मीडिया ते आई ॻाल्हि, पर ॻाल्हि आई वई थी वई। त इहो मुंहिंजो सुवालु आहे त काज़ी साहिबनि खे ॻाल्हाइनि। ठीकु आहे साईं। चंड साहिबु ॾिसो, हीअ तव्हां हिकिड़ो रायो रखियो आहे ऐं हाणे तव्हां मूंखां छा था चाहियो त हू अली हसन साहिबु जेको ॾिठो हूंदो उन लिखियो हूंदो, ईअं न आहे त को सरदारी निज़ाम को आऊं कोन जो हामी आहे, वॾा पंहिंजा प्रॉब्लम्स आहिनि, तमामु वॾा प्रॉब्लम आहिनि ऐं हू ख़ुदि हिकिड़ी आमरियत हुजे थी, सरदार जे सवाइ जेको आहे पन नथो चुरे। बट पोइ हिननि मां कुझु सरदार जेके आहिनि बलोच नेशनलिस्ट थिया, हाणे उन ते इहे इल्ज़ाम लॻंदा रहिया त तव्हां पंहिंजे, पर हुननि खे जेको आहे जंहिंमें जिन सरदार अताला खान मैंगल साहिबु हुआ मरूं, त हाणे ॻाल्हि इहा आहे त हुननि हिकिड़ी बलोच राइट्स जी ॻाल्हि कई। सवालु इहो नथो हुजे त सवालु इहो यकीनन आहे जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया उनखां केरु इनकारी आहे त हीउ जेको सरदारी निज़ाम आहे हुते त ट्रेडिशनली आहे, असां वटि हींअर हिकु 30-40 सालनि में पैदा कयो वियो आहे सरदारी निज़ाम सिंध में, ऐं पोइ जेको भुतार आहिनि सरदार आहिनि पैदा कया, त हिते बि अज़ाब कयो वेठा आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेसि ताईं सरकार जी रिट नथी बहाल थिए, ईअं त चवण लाइ त जागीरदारी निज़ाम ऐं सरदारी निज़ाम भुट्टो साहिबु ख़तमु कयो जागीरदारी निज़ाम, पर उहो ख़तमु थियो छा? त किताबनि में थी वञे थो न। त ॻाल्हि इहा आहे त सोसाइटी खे अॻिते फीथो वधणु खपे, सरदारी निज़ाम को न हुजणु खपे लेकिन आहे, पर इन जो मतिलबु इहो त न आहे त हू सरदार छा कनि था त तव्हां उनखे माण्हुनि खे उन मां बहितरी ॾियारियो न के मतिलबु चइजे त न, छाकाणि त हीअ ज़ाती पिया कनि इन करे हुकूमतूं बि ज़ाती करणु शुरू करे छॾीनि, मसइले जो हल त कोन्हे। ऐं डिसाइड इहो केरु थो करे? आवाम थी करे। पोइ आवाम खे अगरि उहो, लेकिन बहरहाल आवाम खे ॾिसो न हिकु गवर्नेंस मिले, को ऑप्शन ऑल्टरनेट रिलीफ त मिले न किथां, पोइ हू हिन सरदारी निज़ाम मां या हिननि मां ॿाहिरि निकिरनि।
कॉल नबी बख्श तईम कश्मीर मां। जी तईम साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम मलिका साहब ख़ासि सलाम साईं। वालेकुम साईं जेको सैलाब पाकिस्तान में आयो आहे पंजाब में जेका तबाही उन्हनि मचाई केपी में जीपी में जॾहिं इहे पाणी लही वेंदा उनखां पोइ एतिरो अंदाज़ो कंहिं लॻायो आहे त इहो केतिरनि बिलियन जो नुक़सानु थियल हूंदो ऐं केतिरियूं हुते ज़मीनूं ख़तमु थी वयूं हूंदियूं। आया उहे अॻी माना फसल लाइ माना उहो क़ाबिल बि हूंदियूं या न। ॿियो सियासी कश्मीर में मां बाज़ार में कुझु दोस्त मिलिया मूंसां कचे में रहंदड़ उहे ज़मीनदार आहिनि उतां जा। उहे ॿुधाइनि पिया त असांजो सड़ी रहियूं आहिनि, असांखे कुझु पके में आहिनि, असां पाणी कोन्हे जो असां सारनि खे ॾियूं। इरिगेशन वारनि जी जेका आहे सोच या उन्हनि जी इंजीनियरिंग असां सादल माण्हुनि जी सम्झ कनि मथे पाए रहियासीं। अली काज़ी साहिब इन ते को विझे रोशनी ॿी ॻाल्हि आहे। महिरबानी। ठीकु आहे। हिन में तईम साहिबु होशियारु थियण जी त ॻाल्हि ई कान्हे, हीअ सादी सुदी ॻाल्हि आहे जेको तव्हां बि सम्झो था आउं बि सम्झां थो। मामिलो नाहिली जो आहे, मामिलो करप्शन जो आहे। ईअं मतिलबु ठीकु आहे, हींअर अगरि आउं सम्झी सघां थो त हींअर को 8 लख क्यूसेक या 7 लख क्यूसेक पाणी हुजे हा त पोइ चइजे न बाबा बसि दरवाज़ा खोले छॾियो। तव्हां हींअर त जॾहिं दरवाज़ा खुलंदा आहिनि त ऑब्वियसली पोइ केनाल्स में पाणी न छॾे सघिबो आहे, ज़ाहिर प्रेशर ई क्रिएट न थींदो आहे, उहो त दरवाज़ा हेठि कबा आहिनि त हाणे तव्हां दरवाज़नि जी बि हालति जेका कयल आहे बिरासी जेका अंग्रेज़ ठाहे ॾेई वियो, एतिरो पाणी त न आहे जो तव्हां ज़मीनूं सुकायो पिया। एग्ज़ैक्टली अञा बि एतिरो पाणी न आहे जो तव्हां सुकायो पिया। त तव्हां चओ था तव्हां सादा माण्हू आहियो, होशियारु आउं बि कोन आहियां, पर हीअ सफ़ा सादी सुदी ॻाल्हि आहे जेका पाण सादा सुदा माण्हू सम्झी सघूं था। अच्छा वरी ॻाल्हि में शुरू थी वञे त इमरान ख़ान साहिब खे जेको आहे उहो बनी गाला शिफ्ट करण जो तयारी वठी थी वञनि, डिस्कशन्स हलनि थी पियूं, काफ़ी माण्हू हाणे क्लेम कनि था पिया त इहा न। पर जॾहिं केरु चए थो मूंखे त साईं बनी गाला शिफ्ट करण जी ख़ान खे तयारियूं हलनि पियूं त मुंहिंजे ज़हन यकदमि वञे थो अच्छा एयर कंडीशन ख़राबु थी वियो हूंदो, उहो ठीकु कराईंदा हूंदा, थोरी मेंटेनेंस कराईंदा, थोरो रंग रोगन कराइबो, थोरो जेको आहे उहो सफ़ाई कराइबी, कॉकरोच अची विया हूंदा, वॉशरूम। छा तयारी सां छा मुराद आहे? इधर चवनि था असांजे साफ़ी हज़रात कि बनी गाला शिफ्ट करने की तैयारियां शुरू हो गई। तैयारी सां मूंखे सम्झ नथो अचे त वॉट प्रिपरेशन। पखो ख़राबु थी वियो हूंदो, लाइट फ्यूज़ थी वई हूंदी, हा छा गार्डन मेंटेन कंदा हूंदा, तैयारी सां छा मुराद आहे? इहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी त ॻाल्हियूं शुरू थी वयूं हूंदियूं, उहे वक़्फ़े वक़्फ़े सां शुरू थींदियूं आहिनि, वक़्फ़े वक़्फ़े सां ख़तमु थींदियूं आहिनि। ॾिसो ख़ान जी ॿाहिरि अचण जो, चाहे हू शौकत ख़ानम में शिफ्ट थिए थो, चाहे हू बनी गाला शिफ्ट थिए थो, हुन जो जेको दारोमदार आहे उहो ख़ान जी हाणे सिहत सां आहे। पहिरीं ख़ान जी ज़िद सां हो या मौक़फ़ सां हो या जेको बि तव्हां नालो हुनखे ॾियो। हाणे आउं सम्झां थो त ख़ान जी तबियत ऐं सिहत कीअं आहे हीअ हुन सां डायरेक्टली जुड़ियल आहे। हाणे असां वटि सियासी तरह बि माण्हू बीमार थी वेंदा आहिनि। नवाज़ शरीफ़ साहिब जा तव्हांखे ख़बर आहे वीचारे जा पेटलेट्स केतिरा किरी पिया, 2000 किरी पिया। माण्हू अलाए हली फिरी कीअं थो सघे, पर किरी पिया, किरी वेंदा आहिनि। मतिलबु सियासी तरह त सभु कुझु थी सघे थो। ऐं बकौल फैसल लावडा त उन्हनि घर में वेही रिपोर्टूं ठाहियूं हुयूं। सो हाणे सो ईअं अगरि त उहा बीमारी बि थी सघे थी, लेकिन टेक्निकली ऐं बार बार चवां थो ख़ान इज़ 76-77 आई थिंक एतिरी एज हूंदी, 76-77 सालनि जो बुज़ुर्ग आहे यार। हाणे नज़र में फिट केतिरो अचे थो, छा थो थिए, ऐं पोइ जेल थींदो आहे, हुनजी सख़्तियूं। त मूं तव्हां सां कल्ह टियों ॾींहुं बि ॻाल्हायो पिए त अगरि हिन खे ख़ुदा न ख़ास्ता को हक़ीक़ी मामिलो थी पियो, हू सियासी थियो त पोइ त ख़ैरु आहे, हक़ीक़ी थी पियो त ही छा इहो बोझ खणी सघंदा जेके इनखे जेल में रखियो वेठा आहिनि? बोझ खणणु ॾुखियो थी वेंदो। सो ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे अगरि थी सघे थो त किथे इहा ॻाल्हि बि हुजे, ख़ान खे बि कंहिं इहो बावर करायो हुजे। हाणे पाण सियासी पहलू त हिकिड़ो त आहे फितरी तबियत आहे, इंसान जी सिहत आहे, हुन ते त ॿी आहे जो सियासी पहलू त ख़ान खे शायदि थी सघे थो कंहिं सम्झायो हुजे त सर रोडनि ते माण्हू न ईंदा। हाणे तव्हां अगरि जंहिं इनकलाब जी जो मुंतज़र रहियो कि वो सुबह कभी तो आएगी, हाँ फैज़ साहब चवाणी, त उहो सुबह शायदि मुश्किल आहे।
त तव्हांजी सिहत आहे, तव्हांजा मामलात आहिनि, त इंटरनेशनल फैक्टर्स हूंदा जा हूंदा जी हा। त आउं हैरान न थींदुसि त खेसि अगरि बनीगाला शिफ्ट कयो वियो, हैरान न थींदुसि, लेकिन फैक्टर इहे ॿई गॾियल सॼियल हूंदा ऐं ॿुधायो जेको वेंदो उहो हुनजी तबियत ई हूंदी। हाणे ख़ुदा ख़ैर करे त वाक़ई में ख़राबु थी वञे थी या सियासी तरह ख़राबु थी। डिस्कशन त शुरू आहिनि, ख़ान साहब जी तबियत ख़राबु आहे, घणा माण्हू चवंदा पिया, क्लेम कंदा पिया, ऐं वटिको अलाए कहिड़ी कहिड़ी बीमारियूं चवनि पिया, ज़ाहिर कहिड़ी कहिड़ी बीमारियूं चवनि पिया। पर इहो मूंखे कूड़ इन करे नथो लॻे। ऐं वरी चवां थो एज इज़ अ फैक्टर, एज ख़ुदि हिकिड़ी चवंदा हिकिड़ी चइबो आहे न असां सिंधी साईं हाणे पीरी जेका आहे ख़ुदि बीमारी आहे, जी जी, त बुढ़ापा ख़ुदि बीमारी आहे न भई। ठीकु आहे परिवार साहब, नाज़रीन अॼु प्रोग्राम जो पूरो थियो, पर ईंदड़ प्रोग्राम में दुआ में